अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ज़हीर हसन जलबानी शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल त तव्हां सां मुखातिब आहियां। सोशल स्टडी क्लास 6 जा असां कुझु चैप्टर कराए चुका आहियूं ऐं असां उनखे कंटिन्यू कंदासीं। चाहे त असां सिंपल तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। उस्ताद जो कमु हूंदो आहे गाइडलाइन करणु, बाक़ी अॻिते उनखे उन शइ खे वठणु, उनखे सम्झणु ऐं उनखे जेको आहे सो ऐं ज़हन नशीन करणु शागिर्द जो कमु आहे। पंहिंजे टॉपिक खे शुरू कंदासीं बग़ैर कंहिं वक़्तु ज़ाया करण जे। हाणे चैप्टर 3 लोकल गवर्नमेंट असां हितां शुरूआत कंदासीं, यानी कि चैप्टर 3 बाब 3 लोकल गवर्नमेंट। हाणे जीअं सिंध में हींअर लोकल गवर्नमेंट जा जेको आहे सो इलेक्शन थी गुज़रिया आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा, ऐं तव्हां मां जेके 18 ईयर्स ओल्ड खां मथे आहिनि हुन वोट कास्ट कया हूंदा। विच इज़ लोएस्ट लेवल ऑफ गवर्नमेंट, हेठियों जेको निज़ाम आहे सरकार जो, उनखे छा चइबो आहे? लोकल गवर्नमेंट चइबो आहे, यानी बल्दियाती सरकार। विच 3 टायर सिस्टम्स आर प्रोवाइड टू लोकल गवर्नमेंट। हेठियां जेके आहिनि सो केतिरा 3 ज़रिया आहिनि या सिस्टम आहिनि जेके हेठि बल्दियाती सरकार खे मुहैया कया वेंदा आहिनि। कहिड़ा हूंदा आहिनि? डिस्ट्रिक्ट काउंसिल, तालका काउंसिल, यूनियन काउंसिल। ज़िलई काउंसिल, तालका काउंसिल ऐं यूनियन काउंसिल जे हिसाब सां 3 निज़ाम आहिनि। विच इज़ द बेसिक टायर ऑफ लोकल गवर्नमेंट। हाणे बुनियादी जेको आहे, बुनियादी हिसो जेको आहे सो कहिड़ो आहे लोकल गवर्नमेंट जो? यूनियन काउंसिल यानी यूसी। विच टायर ऑफ लोकल गवर्नमेंट अप्रूव्स डेवलपमेंट प्लान्स। हाणे तरक़ी करण जा ऐं तरक़ियाती कमनि जा जेको आहिनि सो अख़्तियार कंहिं वटि हूंदा आहिनि? डिस्ट्रिक्ट काउंसिल वटि हूंदा आहिनि। चैप्टर नंबर 4 इलेक्शंस, ऐं चैप्टर नंबर 4 हाणे शुरू थींदो, हुन में आहे इलेक्शंस। ECP स्टैंड फॉर, ECP जो जेका एब्रीविएशन आहे या फुल फॉर्म जेको आहे छा आहे? E फॉर इलेक्शन, C फॉर कमीशन ऑफ पाकिस्तान, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान। हाउ मेनी मेंबर्स आर देयर इन ECP? हाणे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में केतिरा मेंबर थींदा आहिनि? 4। CEC स्टैंड्स फॉर चीफ इलेक्शन कमिश्नर। जेको इलेक्शन कमीशन जेका इदारो आहे उनजो जेको चीफ हूंदो आहे उनखे CEC यानी चीफ इलेक्शन कमिश्नर चयो वेंदो आहे। हू इज़ चेयरमैन ऑफ ECP। हाणे मौजूदा इलेक्शन कमीशन जो चेयरमैन जेको आहे सो हू इज़ चेयरमैन ऑफ ECP, CEC। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो चेयरमैन केरु हूंदो आहे? CEC यानी कि चीफ इलेक्शन कमिश्नर जेको आहे उनजो चेयरमैन हूंदो आहे। मेंबर्स ऑफ ECP आर चोज़न फ्रॉम। हाणे जेके मेंबर हूंदा आहिनि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जा, उहे किथां चूंडिबा आहिनि? हाई कोर्ट्स ऑफ प्रोविंसिस, जेके सूबाई दारुल हुकूमत जो जेके हाई कोर्ट हूंदा आहिनि उन मां चूंडिया वेंदा आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर मस्ट बी फॉर्मर जज ऑफ। हाणे चीफ इलेक्शन कमिश्नर जेको हुजणु खपे, लाज़िम आहे त उहो साबिक़ जज हुजणु खपे। छा किथां जो हुजणु खपे? सुप्रीम कोर्ट जो साबिक़ जज हुजणु घुरिजे। CBO स्टैंड्स फॉर कम्युनिटी बेस्ड ऑर्गेनाइजेशन। फुल फॉर्म छा आहे CBO जो? कम्युनिटी बेस्ड ऑर्गेनाइजेशन। यूनिट 4 आहे द मीडिया। मीडिया अॼुकल्ह तमामु घणी ताक़त रखे थो। प्रिंट मीडिया, सोशल मीडिया ऐं जेको आहे सो चैनल्स आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, ऐं उनजो किरदारु छा आहे, उनजी शक्लियूं कहिड़ियूं आहिनि, उनजे बारे में असां पढ़ंदासीं। प्रिंट मीडिया इंक्लूड। हाणे प्रिंट मीडिया छा ते मुश्तमिल हूंदो आहे? न्यूज़पेपर्स, मैगज़ीन्स। ये पाकिस्तान में डॉन न्यूज़पेपर, इंग्लिश न्यूज़पेपर, सिंधी काविश न्यूज़पेपर आहे, ऐं जंग एक्सप्रेस ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा न्यूज़पेपर्स आहिनि। हाणे इहो प्रिंट मीडिया आहे जेके आम माण्हुनि जो आवाज़ु जेको आहे सो मथे ताईं पहुचाइनि था। इलेक्ट्रॉनिक मीडिया इंक्लूड। इलेक्ट्रॉनिक मीडिया छा ते मुश्तमिल हूंदो आहे? यानी कि TV ते हलंदड़ मीडिया, रेडियो ऐं TV, बिजली ते हलंदड़ मीडिया, रेडियो ऐं TV। इलेक्ट्रॉनिक मीडिया बहरहाल रेडियो ऐं TV आहिनि। डिजिटल मीडिया इंक्लूड। हाणे डिजिटल मीडिया ते कहिड़ियूं शयूं मुश्तमिल आहिनि? वेबसाइट, ब्लॉग्स, इंटरनेट। हाणे वेबसाइटूं आहिनि, ब्लॉगर्स ब्लॉग लिखंदा आहिनि, इंटरनेट ऐं सोशल मीडिया इंक्लूड। ऐं सोशल मीडिया छा ते मुश्तमिल हूंदो आहे? ट्विटर, व्हाट्सएप, FB यानी फेसबुक, ETC। चैप्टर नंबर 2 मीडिया इन अ डेमोक्रेटिक सोसाइटी। जमहूरी मुआशरे में मीडिया जो किरदारु छा आहे? विच आर्टिकल ऑफ 1973 कॉन्स्टिट्यूशन ऑफ गिव्स फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन। 1973 जो जेको आइन आहे उन में उनजो कहिड़ो आर्टिकल इज़हार जी आज़ादी जो हक़ ॾिए थो? उन में आहे 19 यानी 19 नंबर आर्टिकल जेको आहे
इज़हार जी आज़ादी जो हक़ ॾिए थो। विच आर्टिकल ऑफ 1973 कॉन्स्टिट्यूशन गारंटीज़ राइट टू इंफॉर्मेशन। हाणे आइन 1973 जे आइन में कहिड़ो जेको सो राइट टू इंफॉर्मेशन यानी कि मालूमात जो हक़ जी गारंटी कहिड़ो सेक्शन ॾिए पियो थो 19A। PNNABRO स्टैंड्स फॉर, हाणे इन जी एब्रिविएशन या फुल फॉर्म छा आहे? PNNABRO जो पाकिस्तान प्रेस, न्यूज़पेपर्स, न्यूज़ एजेंसीज़ एंड बुक रजिस्ट्रेशन ऑर्डिनेंस। PNNABRO was set up in order to regulate पेमरा। PNNABRO जो बुनियाद छाजे करे पियो? पेमरा खे रेगुलेट करण लाइ। पेमरा स्टैंड्स फॉर पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी। पेमरा वाज रेगुलेटेड। पेमरा जो बुनियाद कॾहिं पियो या उन वजूद कॾहिं में आई? शुरूआत कॾहिं थी? 2002 में। इम्परफेक्शन ऑफ मीडिया विच इज टेंडेंसी टू फेवर वन साइड। अन हिकिड़ी साइड खे अगरि हिकिड़ी तरफ़ खे फेवर कजे त उनखे छा चइबो आहे? बियास। which judgment about particular group without knowing it properly। हाणे उन जजमेंट खे जेको को मखसूस टोलो मालूमात जे बग़ैर ॾिए त उनखे छा चइबो? स्टेरियोटाइपिंग। सिस्टमिक एफर्ट्स टू स्प्रीड बिलीव्स ऑफन बाय डिसेप्शन इज कॉल्ड प्रोपेगंडा। हाणे सिस्टम एफर्ट्स टू स्प्रीड बिलीव्स ऑफन बाय डिसेप्शन इज कॉल्ड, हाणे बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे कंहिं शइ खे फैलाइणु उनखे जेको छा चइबो? उनखे चइबो प्रोपेगंडा। साउथ एशिया जा माण्हू ऐं तव्हांजी धरती, रीजन ऑफ साउथ एशिया। हाउ मेनी कंट्रीज़ आर देयर इन साउथ एशिया? चैप्टर 1 आहे रीजन ऑफ साउथ एशिया। उनजो पहिरियों सुवालु आहे साउथ एशिया में यानी ॾखिण एशिया में केतिरा मुल्क आहिनि? 8 अफ़गानिस्तान समेत 8 मुल्क आहिनि। पहिरियां असांखे 7 पढ़ायो वेंदो हुयो, हाणे 8 अचनि था। या ज़हन में ॻाल्हि रखी छॾियो, छो जो अक्सर करे किताबनि में 7 अचे थो, पर हिते 8 आहे इंक्लूडिंग अफ़गानिस्तान आई थिंक। व्हाट सेपरेट द साउथ एशिया फ्रॉम रेस्ट ऑफ एशिया? साउथ एशिया खे यानी ॾखिण एशिया खे ॿी एशिया जे इलाइक़नि खां कहिड़ी शइ धार करे थी? माउंटेन रेंजिस यानी कि जाबलू सिलसिलो। व्हाट लाइज टू द साउथ ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जे ॾखिण में छा आहे? पाकिस्तान जे ॾखिण में अरेबियन सी आहे यानी कराची तरफ़ अरबी समुंड आहे। व्हाट लाइज टू द साउथ ऑफ बांग्लादेश? बांग्लादेश जे ॾखिण में छा आहे? बे ऑफ बंगाल। बे ऑफ बंगाल इहो बि समुंड आहे ऐं इहो बांग्लादेश जे ॾखिण में आहे। चैप्टर नंबर 2 लैंड ऑफ साउथ एशिया। साउथ एशिया जी ॾखिण एशिया जी सरज़मीन। माउंट एवरेस्ट लाइज इन विच माउंटेन रेंज। माउंट एवरेस्ट कहिड़े जाबलू सिलसिले में आहे? हिमालयास में। K2 लाइज इन विच माउंटेन रेंज। K2 कहिड़नि जाबलू सिलसिलनि में आहे? कराकोरम में। राकापोशी लाइज इन विच माउंटेन रेंज। राकापोशी कहिड़नि जाबलू सिलसिलनि में आहे? कराकोरम जे जाबलू सिलसिलनि में आहे। हाउ मेनी प्लेटूस आर देयर इन साउथ एशिया? साउथ एशिया में केतिरा प्लेटो आहिनि? 3, 2 इन पाकिस्तान, 1 इन इंडिया। उनजो तइदाद 3 आहे, 2 पाकिस्तान में आहिनि ऐं 1 इंडिया में। नेम द ओनली प्लेटो ऑफ इंडिया? इंडिया जे हिकु अदद प्लेटो जो नालो ॿुधायो? दखन प्लेटो। नेम द प्लेन्स ऑफ साउथ एशिया? ॾखिण एशिया जी जेका ज़मीन आहे, सिधी सतह वारी ज़मीन आहे, उनजो नालो ॿुधायो? इंडस पाकिस्तान, गंगाज़ इंडिया ऐं ब्रह्मपुत्रा बांग्लादेश। हाणे हीअ जेके आहिनि उहे मशहूरु दरियाब आहिनि ऐं सिंधु दरिया, गंगा जंहिंखे चइबो आहे, ऐं ब्रह्मपुत्रा बांग्लादेश में। असां पंहिंजी क्लास जो हिते इख़्तिताम कंदासीं ऐं अॻिते नेक्स्ट क्लास में इन क्लास खे जारी रखंदासीं। असां सां ज़रूरु गॾु रहंदो। उमेद आई थी तव्हांखे ज़रूरु सभु कुझु सम्झ में आयो हूंदो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में गॾु। अल्लाह हाफ़िज़।